दादा श्याम। अवां सभिनि खे चेटीचंड जो लख लख वाधायूं हुजनि। अॼोको ॾींहुं पाण सां नओ उमंग, नओ उत्साह, नओ आवाज़ खणी अचे थो। भल केॾे बि ॾुखे समय मां असीं सभु हींअर लंघे रहिया आहियूं, पर अॼोको ॾींहुं पाण सां ही हिकु पैगाम खणी अचे थो। केॾी बि ॾुखी घड़ी हुजे, पर प्रभु असां सभिनि जो रिखपाल आहे। अचो त असीं इहा प्रार्थना कयूं, ॾुखी घड़ी हीअ कर आसान, पिनूं तोखां ऐं प्रभु इहो एहसान। हिकु दफ़े असां प्यारे दादा खां पुछो त सचे सिंधीअ जा लक्षण कहिड़ा आहिनि, ऐं प्यारे दादा चयो त इन सुवाल जो जवाबु सिंधी अखर में समायल आहे। जे असीं सिंधी अखर भञंदासीं त सिंधी अखर ठहियलु आहे 4 अखरनि मां, सीन, नून, धाल ऐं ये। स प्यारे दादा चयो आहे सिदिक। हर हिकु सचो सिंधी उन जे दिलि अंदरि सिदिक जी जोति पे ॿरंदी। भल केॾा बि ॾुखिया आज़मूदा अचनि, भल केॾो बि ॾुखियो समय अचे, सचो सिंधी पंहिंजो सिदिक कॾहिं की न हारींदो। हुन जे चपनि ते सिर्फ़ु इहे अखर हूंदा, यह भी गुज़र जाएगा, यह भी गुज़र जाएगा, यह भी गुज़र जाएगा। ॿियो अखर नून। नून आहे नीह, आहे मोहबत, आहे सेवा। सचो सिंधी हमेशह हिक हिक खे पियो आसीस कंदो, हिक हिक खे पियो प्यार कंदो, हिक हिक जी पियो सेवा कंदो। प्यारे दादा त चयो मूंखे फ़क़ति हिकु ज़ुबान आहे, पर जे मूंखे 1 लख ज़ुबानूं हुजनि हा त मां उन्हनि 1 लख ज़ुबानुनि सां फ़क़ति ही हिकु अखर उचारिया हा, ॾियो ॾियो ॾींदा रहो। टियों आहे धाल। धाल आहे धीरज। सचो सिंधी कंहिं बि हालत में पंहिंजो धीरज कॾहिं कॾहिं कोन विञाईंदो, कॾहिं बि कावर गुस्सो की न कंदो, पर सभु कुझु शुक्र में कंदो। ऐं चौथों आहे य आहे यादगिरी। सचो सिंधी हमेशह पंहिंजे दिलि में प्रभुअ खे यादि कंदो ऐं प्रभुअ जो नाम 8 ई पैर कमकार पियो कंदो, पर दिलि जे अंदरि पियो नाम उचारींदो। अचो त अॼोके शुभ चेटीचंड जे ॾींहुं असीं प्यारे प्रभु खां, पंहिंजे गुरुदेव खां इहो ई अहसान पिनूं त असां मां हर हिक खे इहे 4 दान ॾे। सिदिक जो दान, नीह जो दान, धीरज जो दान ऐं यादगिरीअ जो दान। धन्यवाद दादा श्याम।